फितनाल हिंदुस्तान जो दहशतगर्द ऐं जाफ़र एक्सप्रेस हमले जो मास्टरमाइंड अफ़गानिस्तान में मारिजी वियो। सिक्योरिटी ज़रनि मूजिबि फितनाल हिंदुस्तान जो दहशतगर्द गुल रहमान उर्फ़ ओस्ताद मुरीद अफ़गानिस्तान में मारिजी वियो। दहशतगर्द गुल रहमान उर्फ़ ओस्ताद मुरीद जाफ़र एक्सप्रेस हमले जो मास्टरमाइंड हो। भारतीय मीडिया ऐं सोशल मीडिया मूजिबि उहो दहशतगर्द अफ़गानिस्तान सूबे हलमंद में 17 सितंबर 2025 ते मारिजी वियो हो। दहशतगर्द गुल रहमान फितनाल हिंदुस्तान मजिद ब्रिगेड जो ट्रेनर ऐं ऑपरेशनल कमांडर हो। सिक्योरिटी फोर्सेस चीनी शहरनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि ते हमलनि में मुलविस हो। ज़रनि मूजिबि फितनाल हिंदुस्तान पाकिस्तान में बेगुनाह मासूम शहरनि सिक्योरिटी फोर्सेस ऐं CPAC मनसूबनि खे निशानो बणायो। हलंदड़ साल मार्च में बलूचिस्तान जे इलाइक़े बुलान में जाफ़र एक्सप्रेस ते हमलो करे 26 ॼणनि खे शहीद कयो वियो हो। सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 33 दहशतगर्द मारिजी विया हुआ। 350 खां वधीक यरगमालियुनि खे बाज़ियाब करायो वियो हो। मां दुर न आहियां बाबा, मां दुर हुजां त मां वटि कल्ह मोहम्मद पनाह टोलियाड़ो आयो। मां दुर हुजां त मां मोहम्मद पनाह मारे न अचे न, छो आयो? मां दुर हुजां त मां मोहम्मद पनाह खे छो चवां त तूं वञी हिननि जो फ़ैसिलो कर। मां दुर न आहियां। दुर उहो हूंदो आहे जेको गाॾियुनि में हितां खणी वञी पंहिंजे ज़मीनुनि ते विहारिबो आहे। नादर ख़ान सम्झे थो त उहा ॻाल्हि ग़लति आहे या मां वटि आहिनि। मां वटि जे सुभाणे को खून करे अचे, मां हुनखे चवां तूं वेही रहो, तूं खून करे सुठो कमु करे, हाणे मां तोखे पुलिस में ॾेढ न ॾींदुमि। भाई दोनों चांडियान को मक्सी चांडी जो जहिड़ो न चांडियान जो पाण में जेवर हिकिड़ी देर असां वटि आई जो बाबा असां ज़ुल्म पियो थिए और असांखे सरदार खान जे नाले ते अचनि पियो, उहो असां सां विढ़ाए थो कासमाननि खे। जेका पहिरियों 3 खून थिया उहे माण्हू त सभु सरदार खान वटि वेठा हा न यची, त इहो त चवण ई ग़लति आहे जो तव्हां वटि वेठा आहिनि माण्हू, असां मतिलबु असां पनाह था ॾियूं। हाणे मां वटि को साम्हूं ईंदो मां ज़रूरु पनाह ॾींदुमि उनखे, बा इन में को शक न आहे। पर पहिरियों हुननि रखिया माण्हू, जेका हुननि 3 माण्हू हिननि जा मारिया, उहे माण्हू ई सभु हुननि वटि हुया और उहे बेसिकली सभु वॉन्टेड। PPMP सरदार चांडियो ऐं नादर मक्सी जा हिक ॿिए ते क़ातिलनि खे पनाह ॾियण जो इल्ज़ाम। सरदार चांडियो चयो आहे त नादर मक्सी कासमाणी चांडियनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे पंहिंजे बंगले में पनाह ॾिनी आहे। धुरनि जो कंहिं ढंढ या ज़मीन जी मालिकी तां न पर 5000 रुपयनि तां झेड़ो थियो हो। मां धुर न आहियां। धुर उहो हूंदो आहे जेको पंहिंजे गाॾियुनि में माण्हुनि खणी वञी पंहिंजी ज़मीन ते विहारे। छा उहो सही आहे त जेको खून करे कंहिं माण्हू वटि वञे ऐं उहो माण्हू चवे त पुलिस हवाले करणु न ॾींदुसि? नादर मक्सी चयो त ॿई धुरियूं चांडिया बिरादरी जूं आहिनि। को चांडिया मक्सी तकरार न आहे। हिकु धुर असां वटि आई हुई ऐं चयो त सरदार खान चांडियो विढ़ाए रहियो आहे। पहिरियां 3 खून थिया हुआ, उहे जवाबदार सरदार खान चांडियो वटि वेठा हुआ। उहो चवणु ग़लति आहे त असां माण्हुनि खे पनाह ॾियूं था। मूं वटि को साम्हूं तौर ईंदो त पनाह ॾींदुसि। कंबर जे जागीर वारे इलाइक़े में 3 साल अॻु कासमाणी चांडिया पाड़े जे 2 धुरनि हाकिम चांडियो ऐं फयाज़ चांडियो में झेड़ो थियो हो। ॿिन्ही धुरनि जा 6 ॼणा क़त्ल थी चुका। रुस्तम भरसां जतोई इमर तकरार तां स्कूल ते हथियारबंदनि जो हमिलो, 3 ॼणा मारिजी विया, 2 ज़ख़्मी। ॻोठ बोरडे सिठार में हाई स्कूल ते हथियारबंदनि जे हमले में अब्दुल रज़ाक मर, जमील अहमद मर ऐं सोबत जतोई मारिजी विया। धुरनि में सिकताण बरक़रार। हिक ॿिए ते जदीद हथियारनि सां फायरिंग, इलाइक़े में ॾका। मर धुर इल्ज़ाम हयो आहे त जतोई धुर जे हथियारबंदनि स्कूल ते हमलो करे क्लार्क न्याज़ मर खे अगवा करण जी कोशिशि कई। मक़तूल सोबत जतोई जे भाउ गुलाम अली जो चवणु आहे त जहिड़ो सद खनाणी जतोई ऐं मर धुरनि विच में हलंदड़ आहे। असांजो पाड़ो गिराणी जतोई आहे। मुंहिंजे बेगुनाह वाटड़ू भाउ सोबत खे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त 3 ॼणा झेड़े में मारिजी विया आहिनि। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया। वाक़े जो केस दाख़िल न थियो, न ई को जवाबदार गिरफ़्तार थी सघियो। मर ऐं सद खनाणी जतोई बिरादरी विच में फ़सल जे भेल तां तकरार शुरू थियो हो। कंदकोट भरिसां चाचो ऐं भाइटियो गोलियूं हणी क़त्ल। C सेक्शन थाणे जी हद जामवाई वटि इंडस हाईवे ते कार सवार हथियारबंदनि गोलियूं हणी पुलिस एहलकार अरबेलो बंगवार ऐं संदसि भाइटे गुलसन बंगवार खे क़त्ल करे छॾियो। रिटायर्ड पुलिस एहलकार अली बख्श बंगवार ज़ख़्मी थी पियो। लाश अस्पताल मुंतक़िल, ज़ख़्मी गणती जोगी हालत में सखर मुंतक़िल। पुलिस मूजिबि वाक़ियो ढोमकी ऐं बंगवार धुरनि में हलंदड़ तकरार तां पेश आयो। ॾुआरी बबी बंगवार जे पुलिस मुक़ाबले में मारिजण बाद मुख़बरी जे मामले तां 2 धुरनि में तकरार शुरू थियो हो। धुरनि में हलंदड़ तकरार तां हिन वक़्त ताईं औरत समेत 9 ॼणा क़त्ल थी चुका। सूबाई घरू वज़ीर ज़ियाल हसन लंजार जो नोटिस। SSP कश्मीर खे फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। मुल्तान भरिसां जलालपुर पीरवाला में मोटरवे M5 जो हिकु ॿियो हिसो ॿोॾि जे वकिरे में लुड़ी वियो। सखर ऐं मुल्तान ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे मुतबादिल रस्तो अख़्तियार करण जूं हिदायतूं जारी। चीफ पुलिस ऑफिसर मुल्तान मूजिबि मोटरवे M5 जो हिकु हिसो गारो पवण सबबि लुड़ी वियो। मुल्तान खां जानगढ़ ताईं मोटरवे M5 8 ॾींहंनि खां बंदि। तर्जुमान मोटरवे पुलिस जो चवणु आहे त मोटरवे M5 ॿोॾि सबबि बंदि आहे। मुल्तान खां सखर ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर मुतबादिल रस्ते ते सफ़र करे सघनि था।
ट्रैफिक शाह शम्स इंटरचेंज खां क़ौमी शरात तरफ़ वञी सघे थी। उहो शरीफ़ इंटरचेंज खां ॿीहर मोटरवे ते सफ़र करे सघिजे थो। गुड्डू ऐं सखर बिराजिस वटि पाणी वकिरनि में मुसलसल लाज जो सिलसिलो जारी। कोटड़ी बिराज वटि वाध रिकॉर्ड। गुड्डू वटि मथां वकिरो घटिजी 3,19,180 क्यूसेक ते थी वियो। हेठां वकिरो 2,90,819 क्यूसेक रिकॉर्ड। गुड्डू बिराज वटि नंढी ॿोॾि डिक्लेयर। सखर बिराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। मथां वकिरो 4,20,470 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 3,67,090 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटि वकिरनि में वाद मथां वकिरो 3,41,595 ऐं हेठां वकिरो 3,19,690 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कंडियारू भरिसां बखरी ॻोठ खे ॾिनल ज़मींदारी बंदि टुटण सबबि ॻोठ पीर मेहदी शाह पाणी हेठि अची वियो। रहवासी लॾ पलाण करण ते मजबूर। पाणी तेज़ी सां दरगाह पीर मेहदी शाह बकरी ऐं ॿियनि ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। मेड़ तालुके जे यूसी नओं ॻोठ में ज़मींदारी बंदि टुटण सबबि 30 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। फ़सुल लुड़ी विया। पाणी इस्पताल अंदरि दाख़िल। मुतासिरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया मदद नाहे कई। रुगो फोटो सेशन लाइ बेड़ियूं बीहारी वयूं आहिनि। पंहिंजी मदद पाण ते लॾ पलाण करण ते मजबूर आहियूं। सेवण जे यूसी टल्टी बुंबा ऐं यूसी चना जा 30 ॻोठ पाणी हेठि अची विया। LS बंद ते पाणी जो दबाव वधी वियो। इंतिज़ामिया तरफ़ां बेड़ियूं न मिलण करे ॻोठाणनि खे पके तरफ़ अचण में ॾुखियायूं। डिगड़ी भरिसां रोड हादसे में 2 औरतुनि समेत 3 ॼणा फौत। हिकु औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। टंडे गुलाम अली रोड ते तेज़ रफ़्तार टालर ऐं लोडर रिक्शा विच में टकर थी पियो। टंडो मोहम्मद खान जे 12 स्टाफ वासी विक्रम पुट हुमेरो कोहली, रतनी ज़ाल ॾियार राम कोहली ऐं शिवनी ज़ाल राजू कोहली जी बाजी फौत। गिनी ज़ाल मघन कोहली, हुमेरू, विनेश ऐं राजेश कोहली ज़ख़्मी थी पिया। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। मलीर जे इलाइक़े गुलशन नदीद में घर मां धाड़ो मज़ाहिमत ते घर धणी क़तल। 6 खां वधीक हथियारबंदनि घर में दाख़िल थी 3 कलाकनि ताईं घर भातियुनि खे यरगमाल बणाए तशदद कयो। पुलिस मूजिबि तशदद में ज़ख़्मी थियल घर धणी राव जावेद ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम ॾेई छॾियो। जवाबदार घर मां रोकड़ रक़म, प्लाट जा फाइल ऐं क़ीमती सामान खणी फरार। पुलिस शक जे बुनियाद ते सोसाइटी जे सिक्योरिटी गार्डनि खे हिरासत में वठी जांच शुरू करे छॾी। कंदरा भरिसां अॾाची ते तशदद जो 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। सालेपट वासी गुलाम मुस्तफ़ा शंपाणी जी फ़रियाद ते कंदरा थाणे ते केस दाख़िल कयो वियो। रसूल बख़्श शेख, कुर्बान ब्रोई ऐं मलिक उमर जवाबदार तौरु नामज़द। फ़रियादी FIR में जणायो आहे त जवाबदारनि फ़सुल में घेण ते ॾाची खे ट्रैक्टर ट्राली सां ॿधी गिलियो। ॾाची खे मुंहं में ॾंडा हयां विया। कुहाड़ी हणी जंग भॼी वञी। पुलिस जवाबदार कुर्बान ब्रोई खे गिरफ़्तार करे वरितो। रसूल बख़्श शेख ऐं मलिक उमर गिरफ़्तार न थी सघिया। वॾे वज़ीर नोटिस वठंदे ॾाची जो इलाज कराइण जी हिदायत कई। वॾे वज़ीर चयो त बेज़बान जानवर सां अहिड़ो सलूक बर्दाश्त न कयो वेंदो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे पगदार पुट मीर मुर्ज़ा भुट्टो जी 29 वरसी मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए भेटा पेश। मीर मुर्ज़ा भुट्टो खे 20 सेप्टेम्बर 1996 ईस्वी ते कराची जे 70 किलोमीटर वारे इलाइक़े में साथियुनि समेत गोलियूं हणी शहीद कयो वियो हो। नवदरो हाउस ऐं गड़ी खुदाबख्श भुट्टो में तक़रीबूं कोठाई वियूं। मेड़ में बि तक़रीब कोठाए भेटा पेश कई वई। मीर मुर्ज़ा भुट्टो जी वरसी ते PP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो त मीर मुर्ज़ा भुट्टो जी जुरत ऐं कुर्बानी अवाम कॾहिं बि न विसारे सघंदो। मीर मुर्ज़ा भुट्टो खे हिकु साज़िश तहत शहीद कयो वियो हो।